इंसान जे जिस्म में अहिड़ा केतिरा ई राज़ आहिनि जेके हैरान करे छॾीनि था। के शयूं अहिड़ियूं हैरान कंदड़ आहिनि जो माण्हुनि खे डपु बि थियणु शुरू थिए थो। इंसान जा नंह बि जिस्म जो हिसो आहिनि जिन बाबति कयल तहक़ीक़ अव्हां खे हैरान करे छॾींदी। हिक रिपोर्ट में ॿुधायो वियो आहे त इंसान जे नंहनि ऐं आङुरियुनि विच में मौजूदु नंढड़ी जाइ ते कहिड़ी ख़तरनाक दुनिया आबाद आहे। 1988 में यूनिवर्सिटी ऑफ पेंसिल्वेनिया तरफ़ां हिक तहक़ीक़ कई वई जंहिं में नौजवाननि जी आङुरियुनि जे नंहनि जे विच में मौजूदु जाइ जा सैंपल वठी तहक़ीक़ कई वई। तहक़ीक़ मूजिबि इहा जाइ जीतण लाइ बहितरीन ऐं फ़ाइदेमंद जाइ आहे। ही उहा जाइ आहे जिते जीवड़ा तेज़ी सां वधंदा रहंदा आहिनि। तहक़ीक़ में इंकशाफ थियो त न रुॻो हथनि जे मुख़्तलिफ़ हिस्सनि में जीवड़ा हूंदा आहिनि पर इंसान जी आङुरियुनि ऐं नंहनि जे हिस्से में हज़ारें जीवड़ा मौजूदु हूंदा आहिनि। साॻी यूनिवर्सिटी में 1999 में नर्सुनि ते तहक़ीक़ कई वई ऐं इहो ॼाणण जी कोशिश कई वई त हथरादू नंह या नेल पॉलिश हणंदड़ 56 नर्सुनि जी भेट में कुदरती नंह रखंदड़ नर्सुनि में जीवड़ा आहिनि या न आहिनि। सभु उन वक़्तु हैरान थी विया जॾहिं हथरादू नंह रखंदड़ नर्सुनि में वधीक जीवड़ा ॾिठा विया। तहक़ीक़ में ॿुधायो वियो त हर साल 20 लख खां वधीक माण्हू डायरिया जे करे फ़ौत थियनि था। जेकॾहिं इंसान पंहिंजनि नंहनि ऐं आङुरियुनि जे विच वारी जाइ खे चङी तरह साफ़ करे धोए त जीवड़नि खां बची सघिजे थो ऐं जीवड़नि खां बचण यानी इंसान बीमारियुनि खां बची वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk